ओम शांति। अजय मूल्य तारीख है 16/3/2025। अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 5/3/2004। कमज़ोर संस्कार जो संस्कार करे सच्ची होली मनायो तरी संसार परिवर्तन थींदो। अॼु बाप दादा पंहिंजे चारों ओर जे राज जिलारे ॿारनि खे ॾिसनि पिया। इहे परमात्म दुलार तां कोटनि में कोई श्रेष्ठ आत्माउनि खे प्राप्त आहे। हर हिकु ॿार जा 3 राज तख़्त ॾिसनि पिया। इहे 3 तख़्त सॼे कल्प में हिन संगम ते ई तव्हां ॿारनि खे प्राप्त थींदा आहिनि। ॾेखारे में ॾियनि था इहे 3 तख़्त। हिकु त इहो ब्रकुटी रूपी तख़्त जिते आत्मा चमके थी। ॿियो तख़्त आहे परमात्म दिल तख़्त। दिल तख़्त नशीन आयो न। टियों आहे भविष्य जो विश्व तख़्त। सभिनि खां भाग्यवान ठहिया सभिनि सां भाग्यवान ठहिया आहियो न। दिल तख़्त नशीन ठहिया आहियो न। इहे परमात्म दिल तख़्त तव्हां तक़दीरवान ॿारनि खे प्राप्त आहे। भविष्य विश्व जो राज तख़्त त प्राप्त थियणो ई आहे, लेकिन अधिकारी केरु ठहींदो जो हिन समय स्वराज्य अधिकारी ठहींदो। स्वराज्य ही न त विश्व जो राज्य भी न। शिव जी हिन समय जे स्वराज्य अधिकार द्वारा ही विश्व राज्य प्राप्त थींदो। विश्व जे राज्य जे सर्व संस्कार हिन समय ठहींदा आहिनि त हर हिकु पंहिंजे खे सदा स्वराज्य अधिकारी अनुभव कंदा आहियो। जो भविष्य राज्य जो गायन आहे, ॼाणंदा आहियो न। हिकु धर्म, हिकु राज्य, लॉ एंड ऑर्डर, सुख शांति संपन्न सां भरपूर राज्य यादि ईंदो आहे न। हिकु राज्य, लॉ एंड ऑर्डर, सुख शांति संपत्ति सां भरपूर राज्य यादि ईंदो आहे न। केतिरी बार इहे स्वराज्य ऐं विश्व जो राज्य कयो आहे। यादि आहे केतिरी बार कयो आहे। क्लियर यादि आहे कि यादि करण सां यादि ईंदो आहे। कल्ह राज्य कयो हुयो, कल्ह राज्य करिणो आहे। ईअं स्पष्ट स्मृति ईंदी आहे। इहा स्पष्ट स्मृति हुन आत्मा खे हूंदी जो हाणे सदा स्वराज्य अधिकारी हूंदो। त स्वराज्य अधिकारी आयो न, सदा आयो या कॾहिं कॾहिं आयो। छा चईंदा? सदा स्वराज्य अधिकारी आयो। डबल फॉर्नस जो टर्न आहे त स्वराज्य अधिकारी सदा आयो। पांडव सदा आहिनि। सदा शब्द पुछनि था बाबा छो जॾहिं हिन हिकु जन्म में नंढो सो जन्म त आहे त हिन नंढे से जन्म में अगरि सदा स्वराज्य अधिकारी न त 21 जन्मनि जो सदा स्वराज्य कीअं प्राप्त कंदा। 21 जन्मनि जो राज्य अधिकारी ठहिणो आहे कि कॾहिं कॾहिं ठहिणो आहे। छा मंज़ूर आहे? सदा ठहिणो आहे न। सदा कंध त हिलायो। अच्छा 21 जन्म ई राज्य अधिकारी ठहिणो आहे। राज्य अधिकारी अर्थात रॉयल फैमिली में भी राज्य अधिकारी। तख़्त ते त थोड़ा वेहींदा, लेकिन हुते जेतिरा तख़्त अधिकारी कि सुमान आहे ओतिरो ई रॉयल फैमिली जो बि आहे। उन्हनि खे बि राज्य अधिकारी चईंदसीं, लेकिन हिसाब हाणे जे कनेक्शन से आहे। हाणे कॾहिं कॾहिं त हुते बि कॾहिं कॾहिं। हाणे सदा स्वराज्य अधिकारी त हुते बि सदा राज्य अधिकारी। हुते बि सदा राज्य अधिकारी। त बाप दादा संपूर्ण अधिकार वठण अर्थात वर्तमान और भविष्य जो पूरो 21 जन्म राज्य अधिकारी ठहिणो। त बाप दादा सां संपूर्ण अधिकार वठण अर्थात वर्तमान भविष्य जो पूरो 21 जन्म राज्य अधिकारी ठहिनि। त डबल फॉर्नस पूरो अधिकार वठण वारा आहियो या अधु या थोरो। छा पूरो अधिकार वठणो आहे न। पूरो हिकु जन्म बि कम न। त छा करिणो पए? बाप दादा त हर ॿार खे संपूर्ण अधिकारी ठाहींदा आहिनि। ठहिया आहियो न पक्को कि ठाहींदा या न ठाहींदा। क्वेश्चन आहे, कॾहिं क्वेश्चन उठंदो आहे पतो न ठाहींदा
ठहिणो ई आहे, पको आहे, जंहिंखे ठहिणो ई आहे उहो हथु ठाहियो, ठहिणो ई आहे न। अच्छा, इहे सभु कंहिं माला जा मणका ठाहींदा, 108 जा, इहे त केतिरा आया आहिनि, सभई 108 में ईंदा, त इहे त 1800 आहिनि, त 108 जी माला खे वधाईंदासीं। अच्छा, 16,000 त सुठो न लॻंदो, 16,000 में ईंदव छा? न ईंदव, न वेंदव, इहे निश्चित आहे, ईअं अनुभव आहे। असां न ठाहींदासीं त केरु ठाहींदो? नशो आहे, तव्हां न ठाहींदव त ॿियो केरु ठाहींदो? तव्हांखे ई ठाहिणो आहे न, चओ तव्हां ई आहियो पांडव, तव्हां ई ठाहिण वारा आहियो न। अच्छा, पंहिंजो दर्पण सां साक्षात्कार कयो आहे। बाप दादा त हर ॿार खे निश्चय ॾिसी, बाप दादा त हर ॿार जो निश्चय ॾिसी बलिहारी वेंदा आहिनि। वाह वाह वाह, हर हिकु ॿार वाह 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 वारा आहियो न, वाह वाह की वाए त न कंदा आहियो न, कॾहिं वाए थी वेंदी आहे, या त आहे वाए या त आहे हाय, टियों आहे क्राए, वाए हाय क्राए, त तव्हां त वाह वाह आहियो न। बाप पुछनि था, तव्हां वाह वाह आहियो न। बाप दादा डबल फॉरनर्स जे मथां बाप दादा खे सदा विशेष फ़ख़ुरु आहे। छो? भारतवासियुनि त बाप खे भारत में ई सॾु कयो, लेकिन डबल फॉरनर्स जे मथां फ़ख़ुरु इन करे आहे कि डबल फॉरनर्स बाप दादा खे पंहिंजी सच्चाई जे प्यार जे बंधन में बांधे छॾियो। मेजॉरिटी सच्चाई वारा आहिनि, कोई छुपाईंदा बि आहिनि, लेकिन मेजॉरिटी पंहिंजी कमज़ोरी सच्चाई सां बाप दादा जे अॻियां रखंदा आहिनि। त बाप खे सभिनि खां बढ़िया चीज़ लॻंदी आहे सच्चाई, हिन करे भक्ति में बि गॉड इज़ ट्रुथ चईंदा आहिनि, सभिनि खां प्यारी चीज़ सच्चाई आहे। छो जो जंहिंमें सच्चाई हूंदी आहे न, हुन में सफ़ाई रहंदी आहे, क्लीन एंड क्लियर रहंदा आहिनि। हिन करे बाप दादा खे डबल फॉरनर्स जी सच्चाई जी प्रेम जी रस्सी खींचदी आहे। थोरो बहुत मिक्स थी वेंदो आहे कोई, लेकिन डबल फॉरनर्स पंहिंजी सच्चाई जी विशेषता कॾहिं न छॾणो। डबल फॉरनर्स पंहिंजी सच्चाई जी विशेषता कॾहिं न छॾणो। सत्यता जी शक्ति हिकु लिफ्ट जो कमु कंदी आहे। सभिनि खे सच्चाई सुठी लॻंदी आहे, पांडव सुठी लॻंदी आहे, ईअं त मधुबन वारनि खे बि सुठी लॻंदी आहे। सभई चारों ओर जे मधुबन वारा हथ उठायो, दादी चईंदी आहे न भुजायूं आहिनि, त मधुबन शांतिवन सभु हथ उठायो, वॾो हथ उठायो। मधुबन वारनि खे सच्चाई सुठी लॻंदी आहे, जंहिंमें सच्चाई हूंदी न, उनखे बाप खे यादि करणु ॾाढो सहज हूंदो। छो? बाप बि सत्य आहे न, त सत्य बाप जी यादि जो सत्य आहे उनखे जल्दी ईंदी न, महिनत न करणी पवंदी आहे। अगरि हाणे बि यादि में महिनत लॻंदी त सम्झो कोई न कोई सूक्ष्म संकल्प पात्र, स्वप्न पात्र, कोई सच्चाई कमु। अगरि असांखे हाणे बाबा खे यादि करण में महिनत थी लॻे त सम्झो कोई न कोई सूक्ष्म पात्र, संकल्प, स्वप्न पात्र, कोई सच्चाई कमु आहे। जिते सच्चाई आहे उते संकल्प कयो, बाबा हुज़ूर हाज़िर। इन करे बाप दादा खे सच्चाई ॾाढी प्रिय लॻंदी आहे। त बाप दादा सभी ॿारनि खे इहे इशारो ॾींदा आहिनि कि पूरो वर्ष 21 जन्म जो ई वठिणो आहे। त हाणे स्वराज्य खे चेक करो, बाबा चवनि था कि हाणे स्वराज्य खे चेक करो। हाणे जो स्वराज्य अधिकारी ठहिणो आहे, जेतिरो जीअं ठहींदव ओतिरो ई अधिकार प्राप्त थींदो। त चेक करो, जीअं गायन आहे हिकु ई राज्य हूंदो, ॿ न। त वर्तमान स्वराज्य जी स्थिति में सदा हिकु राज्य आहे, स्वराज्य आहे, मां कॾहिं कॾहिं ते राज्य बि थी सघंदो आहे।
कॾहिं कॾहिं पर राज्य बि थी सघंदो आहे। कॾहिं माया जो राज्य अगरि आहे त पर राज्य चईंदासीं या स्वराज्य। त सदा हिकु राज्य आहे पर अधीन त न आहियो न, कॾहिं माया जो कॾहिं स्व जो। इन सां सम्झो कि संपूर्ण वर्षो अञा प्राप्त थिए थो, थियो न आहे, थिए थो। त चेक करो, सदा हिकु जो राज्य आहे, हिकु धर्म अर्थात धारणा। हिकु धर्म अर्थात धारणा। त विशेष धारणा कहिड़ी आहे? पवित्रता जी। त हिकु धर्म अर्थात संकल्प स्वप्न में भी प्योरिटी, संकल्प में भी स्वप्न में भी अगरि पवित्रता जी अपवित्रता जी परछाई आहे त छा चईंदासीं? हिकु धर्म आहे। संकल्प में स्वप्न में भी अपवित्रता जी परछाई न रहे। अगरि आहे त छा चईंदासीं? हिकु धर्म आहे, हिकु धर्म संपूर्ण पवित्रता। त चेक करो। त चेक करो, समय फास्ट वञे थो न, त समय फास्ट वञे थो ऐं स्वयं अगरि स्लो आहियो त समय ते मंज़िल ते न पहुची सघंदा। इन करे बार बार चेक करो। हिकु राज्य, हिकु धर्म, लॉ एंड ऑर्डर आहे कि माया पंहिंजो ऑर्डर हलाईंदी आहे। परमात्मा बारिश श्रीमत जे लॉ एंड ऑर्डर ते हलण वारा, माया जे लॉ एंड ऑर्डर ते न। त चेक करो, भविष्य सभी भविष्य जो संस्कार हाणे ॾेखारे में ॾियनि था। छो जी संस्कार हाणे भरणा आहिनि, हुते न भरणा आहिनि, हिते ई भरणा आहिनि। सुख शांती संपत्तिवान आहियो न। सुख हाणे साधननि जे आधार ते त न आहे न। साधन न बि हुजनि, कुझु बि न हुजे, बाबा खे यादि करे अतीन्द्रिय सुख शांती संपत्तिवान अनुभव करे सकता है। संपत्ति केड़ी? ज्ञान गुण शक्तियों की संपत्ति। अतीन्द्रिय सुख साधन इंद्रियन जो आधार आहे। अतीन्द्रिय सुख साधननि जे आधार ते त न आहे न। अखंड शांति आहे, खंडित त न थींदी आहे न। श्री सतयुग जे राज्य जी महिमा छा आहे? अखंड शांति, अटल शांति, संपन्नता आहे। संपत्ति सां छा थींदो आहे? संपन्नता थींदी आहे। ज्ञान गुण शक्तियों जो संपत्ति आहे बाबा जी, हुन सां असांजी संपन्नता थींदी। त चेक करो, सर्व संपत्ति आहे ज्ञान गुण शक्ति। संपत्ति आहे न, हुनजी निशानी छा आहे? अगरि मां संपत्ति सां संपन्न आहियां त हुनजी निशानी छा आहे? संतुष्टता। असांखे पंहिंजे जीवन में स्व सां सर्व सां संतुष्टता रहणी। सर्व प्राप्ति जो आधार आहे संतुष्टता। असंतुष्टता अप्राप्ति जो साधन आहे। त चेक करो, हिकु बि विशेषता जी कमी न हुजणी खपे। त एतिरो चेक कंदा आहियो। सॼो संसार तव्हां हाणे जा संस्कार द्वारा ठाहिण वारा आहियो। सॼो संसार तव्हां हाणे संस्कार द्वारा ठाहिण वारा आहियो। हाणे जे संस्कार अनुसार भविष्य जो संसार ठहींदो। हाणे जे संस्कार अनुसार भविष्य जो संसार ठहींदो। त तव्हां सभी छा चईंदा आहियो? केरु आहियो तव्हां?
विश्व परिवर्तक आयो न, विश्व परिवर्तक आयो त विश्व परिवर्तक का पहिरियों स्व परिवर्तक ठहो। त ये सब संस्कार पंहिंजा चेक करो। इन सां सम्झी वञो कि मां 108 जी माला में ईंदमि या अॻियां पुठियां ईंदमि। ये चेकिंग हिकु दर्पण आहे। हिन दर्पण में पंहिंजे वर्तमान ऐं भविष्य खे ॾिसो कि मां सर्व संपत्तिवान आहियां, संतुष्ट आहियां। हिकु बि असदा, अतींद्रिय सुख, शांति साधननि जे आधार ते न, उन अतींद्रिय हुजे, इंद्रियनि खां परे जो सुख, शांति, अटल शांति, अखंड शांति। त पहिरियों चेक करो। उन अनुसार खुद खे असां मार्क्स ॾेई सघंदा आहियूं कि हिन अनुसार मां सतयुग में छा पद पाईंदमि। ये चेकिंग हिकु दर्पण आहे। हिन दर्पण में पंहिंजे वर्तमान ऐं भविष्य खे ॾिसी सघंदा आहियो। हाणे त होली मल्हाइण आयो न, होली मल्हाइण आयो। अच्छा, होली जे अर्थ खे वर्णन कयो आहे न, त बाप दादा जो विशेष डबल फॉनस खे चईंदा आहिनि मधुबन वारा साथ में आहिनि। ये ॾाढो सुठो आहे। मधुबन वारनि खे बि साथ में करो। जो बि तव्हां आया आहियो, चाहे बॉम्बे मां आया आहियो, चाहे दिल्ली मां आया आहियो, लेकिन हिन समय त मधुबन निवासी आहिनि। डबल फॉनस त हिन समय किथे आहियो? मधुबन निवासी आहियो न। मधुबन निवासी थियणु सुठो आहे न। बाबा पुछनि था त सभी ॿारनि खे, चाहे साम्हूं वेठा आहिनि, चाहे पंहिंजे चारों तरफ़ जे स्थान ते वेठा आहिनि, बाप दादा हिकु परिवर्तन चाहींदा आहिनि। अगरि हिम्मत आहे त बाप दादा ॿुधावे। हिम्मत आहे बाबा पुछनि था। करिणो पवंदो। ईअं न हथ उठायो त थी वियो, ईअं न। हथ उठाइण त ॾाढो सुठो आहे, लेकिन मन जो हथ उठाइणो है न। हथ उठाइण त ॾाढो सुठो आहे, लेकिन बाबा चवनि था हाणे मन जो हथ उठाइणो। अॼु सिर्फ़ु इहो हथ न उठाइणो, मन जो हथ उठाइणो। डबल फॉनस नज़दीक वेठा आहिनि त नज़दीक वारनि खे दिलि जी ॻाल्हि ॿुधाइबी आहे न। मेजॉरिटी ॾिसण में ईंदो आहे कि सभिनि खे बाप दादा सां, सेवा सां ॾाढो सुठो प्यारु आहे। बाप जे प्यार जे बिना बि न रही सघंदा आहिनि, सेवा जे बिना बि न रही सघंदा आहिनि। ये मेजॉरिटी जो सर्टिफिकेट ठीकु आहे। ये मेजॉरिटी जो सर्टिफिकेट ठीकु आहे। कहिड़ो? कि बाप सां बि प्यार आहे ऐं सेवा सां बि प्यार आहे। बाप दादा चारों ओर ॾिसंदा आहिनि, लेकिन अची ईंदो मेजॉरिटी जो ये आवाज़ ईंदो आहे। मेजॉरिटी जो ये आवाज़ ईंदो आहे कि कोई न कोई अहिड़ो संस्कार पुराणो जो चाहींदा न आहियूं, लेकिन ये पुराणो संस्कार अञा ताईं बि आकर्षित करे वठंदो। त जॾहिं होली मल्हाइण आया आहियो त होली जो अर्थ आहे बीती सो बीती, होली हो गई। त कोई बि जरा बि कोई संस्कार 5% भी हुजे, 10% भी हुजे, 50% भी हुजे, कुछ भी हुजे, कम सां कम 5% भी हुजे, त अॼु संस्कार जी होली जलायो। जो संस्कार सम्झंदा आहिनि हाणे जा थोड़ा सा ये संस्कार मूंखे विच विच में डिस्टर्ब कंदा आहिनि। हर हिकु सम्झंदो आहे न त होली हिकु जलाइबी आहे बि रंग बि आहे। 2 प्रकार जी होली थींदी आहिनि। होली जो अर्थ आहे बीती सो बीती। त बाप दादा चाहींदा आहिनि कि जो बि
कोई अहिड़ो संस्कार रहियल आहे जंहिंजे कारण संसार परिवर्तन नथो थिए, त अॼु हुन कमज़ोर संस्कार खे जलाइण अर्थात संस्कार करे ॾे। जलाइण खे बि संस्कार चईंदा आहिनि। जॾहिं मनुष्य मरंदो आहे त चईंदा आहिनि संस्कार करिणो आहे, अर्थात सदा जे लाइ ख़त्म करिणो आहे। त छा अॼु संस्कार जो बि संस्कार करे सघंदा आहियो? तव्हां चईंदा की असां त न चाहींदा आहियूं की संस्कार अचे, लेकिन अची वेंदो आहे, छा करूं? ईअं सोचंदा आहियो, अच्छा अची वेंदो आहे ग़लती सां। अगरि कंहिंखे ॾी हुई चीज़ ग़लती सां असां वटि अची वञे त छा चईंदासीं? संभाले करे अलमारी में रखी ॾींदासीं। त अगरि अची बि विया त दिलि में न रखिणो खपे, छो जी दिलि में बाप वेठा आहिनि। त बाप सां गॾु अगरि उहो संस्कार बि रखंदव त सुठो लॻंदो? न लॻंदो न। इन करे अगरि ग़लती सां बि अची वियो त दिलि सां चइणो खपे बाबा बाबा बाबा, सभु ख़तमु। बिंदी लॻाए, है न? उन ॾींहुं बाबा चई न, क्रोध अचे त चओ मिठा बाबा। अॼु अगरि संस्कार ग़लती सां बि अची वञे त दिलि में चइजो बाबा बाबा बाबा, बसि। बिंदी लॻी वेंदी। बाबा चयो बिंदी त बिंदी लॻी वेंदी। दिलि सां चईंदा त बाक़ी ईअं ई मतिलब सां यादि कंदा, बाबा वठी वठो रखंदा आहियूं पाण वटि ऐं चईंदा आहियूं वठी वठो। त कीअं वठंदासीं? तव्हांजी चीज़ कीअं वठंदासीं? पहिरियों त तव्हां पंहिंजी चीज़ न सम्झो, तॾहिं त वठंदासीं न। ईअं थोरी ॿिए जी चीज़ वठी वठंदासीं। त छा कंदा? होली मल्हाईंदा। होली अच्छा जो सम्झंदा आहिनि की दृढ़ संकल्प करूं था, उहो हथ उठायूं। तव्हां घड़ी कढी ॾींदा आहियो त निकिरी वेंदी आहे, है न? तव्हां घड़ी कढंदा वेंदो त निकिरी वेंदी। अगरि रखी न ॾियो, छा करूं, कीअं करूं, निकिरे नथी, ईअं न निकिरणो ई आहे त तव्हां उनखे कढो बाबा बाबा बाबा, बसि। बाबा बाबा बाबा, बसि। हाणे कोई बि ॿियो ॻाल्हि न ईंदी, ॿियो संस्कार न ईंदुसि। बसि उहे ई ॻाल्हियूं ईंदियूं जो बाबा जे मन में आहिनि, उहो ई मत आहे जो बाबा जी बुद्धि में, उहो ई मत जो बाबा वटि आहे, उहे ई संस्कार जो बाबा जा आहिनि। त बाबा 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 कढी ॾियो त दृढ़ संकल्प कंदा। जो कंदा उहो मन सां हथ उठाइणो आहे, ॿाहिरां सां न, मन सां। कोई नथा उठाइनि, इहे नथो उठाए, सभिनि उठायो। ॾाढो मुबारक हुजे। छा आहे की परमात्मा बाबा चवनि था दिलि सां कढी वठो। छा आहे इहे न, सभिनि हथ उठाए, ॾाढो मुबारक हुजे। छा इहे हिकु तरफ़ एडवांस पार्टी बाप दादा खे बाबा चवनि था की हिकु तरफ़ एडवांस पार्टी बार बाबा खे चईंदी आहे केसि ताईं। ॿियो चईंदा आहिनि प्रकृति बि बाप खे अर्ज़ी कंदी आहे हाणे परिवर्तन करो। ब्रह्मा बाप बि चईंदा आहिनि की हाणे केसि ताईं परमधाम जो दरवाजा खुलंदो। त एडवांस पार्टी, प्रकृति, ब्रह्मा बाबा सभु चवनि था हाणे
साथ में हलणो आहे न, रही त न वञिणो आहे न, साथ हलंदव न, साथ में गेट खोलंदव न। चाहे चाबी ब्रह्मा बाबा लॻाईंदा लेकिन साथ त ॾींदव न। त हाणे इहे परिवर्तन करो, बसि लाइणो ई न आहे, मुंहिंजी चीज़ ई न आहे, ॿिए जी आहे। रावण जी चीज़ छो रखूं, ॿिए जी चीज़ रखणी न हूंदी आहे, ॿिए जी चीज़ रखणी न हूंदी आहे। त बाबा चवनि था ॿिए जी चीज़ रखणी हूंदी आहे छा, त इहे कंहिंजी आहे, रावण जी आहे न, उनजी चीज़ पाण वटि छो रखी आहे, रखणी आहे न, रखणी आहे न, पको आहे। अच्छा, त रंग जी होली भले मनायो लेकिन पहिरियों इहे 3 होली मनाइजो, पहिरियों इहे 3 बाबा चवनि था रंग जी होली भल मनायो लेकिन पहिरियों इहा होली मनाइणी आहे। होली मतिलबु जो संस्कार, जो भी ॻाल्हियूं हुयूं, जो भी स्वभाव संस्कार, जो भी विकार बुराई, जो भी कमी कमज़ोरी हुई वो हुई, हाणे असांजी न आहे। हाणे असांजो बाबा ई बाबा आहे। बाबा ऐं असां सभु बाबा जी शुद्ध आत्मा आहियूं। बसि तव्हां ॾिसंदा आहियो तव्हांजो गायन आहे मर्सीफुल, तव्हां मर्सीफुल देवियूं देवता आहियूं, त रहम न ईंदो आहे। पंहिंजे भाउ भेण एतिरा दुखी आहिनि, उन्हनि खे उन्हनि जो दुख ॾिसी करे रहम न ईंदो आहे, ईंदो आहे रहम। त संस्कार बदिलो त संसार बदिली वेंदो। जेसिताईं संस्कार न बदिलंदव तेसिताईं संसार न बदिली सघंदव। त छा कंदव? अॼु ख़ुशख़बरी ॿुधी की सभिनि खे दृष्टि वठणी आहे, सुठी ॻाल्हि आहे। बाप दादा त ॿारनि जे आज्ञाकारी आहिनि, लेकिन ॿुधी करे हंसदा आहिनि। भल हसो, दृष्टि जे लाइ चईंदा आहिनि दृष्टि सां सृष्टि बदिलंदी आहे। त अॼु जे ॾींहुं दृष्टि सां सृष्टि परिवर्तन कंदा, करिणो ई आहे, करिणो ई आहे। असांखे पंहिंजी दृष्टि सां सृष्टि परिवर्तन करिणो ई आहे। ॿियो बाबा असांखे चवनि था कि दृष्टि जे लाइ चईंदा आहिनि दृष्टि सां सृष्टि बदिलंदी आहे। त अॼु जी दृष्टि सां सृष्टि परिवर्तन करिणो ई आहे, करिणो ई आहे। छो जी संपन्नता व जो बि प्राप्तियूं थी आहिनि हुनखे ॾाढे समय सां अभ्यास खपे हुनजो, ईअं न समय ते थी वेंदो न। ॾाढे समय जो राज्य भाग्य वठिणो आहे त संपन्नता बि ॾाढे समय खां खपे, है न। असांखे संपन्नता बि ॾाढे समय खां खपे। त ठीकु आहे, डबल फॉनस ख़ुशि आहियो। अच्छा, चारो ओर जे सर्व 3 तख़्त नशीन विशेष आत्माउनि खे, सदा स्वराज्य अधिकारी विशेष आत्माउनि खे, सदा रहमदिल ठही आत्माउनि खे सुख शांति जी अंजलि ॾियण वारा महारानी आत्माउनि खे, सदा दृढ़ता ऐं सफलता जो अनुभव करण वारा बाप समान आत्माउनि खे, बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान संकल्प ऐं बोल जे विस्तार के सार में लाइण वारा अंतर्मुखी ठहो। व्यर्थ संकल्प जे विस्तार के समेटे सार रूप में स्थित थियण तथा मुख जी आवाज़ सां व्यर्थ के समेटे करे समृत अर्थात सार स्वरूप में लाइण, यही अंतर्मुखता आहे। यही अंतर्मुखता है। अहिड़ी अंतर्मुखी ॿार ही साइलेंस जी शक्ति द्वारा भटकदी हुई आत्माउनि खे सही ठिकानो ॾेई सघंदी आहिनि। भटकदी हुई आत्माउनि खे सही ठिकानो ॾेई सघंदियूं आहिनि। इस साइलेंस जी शक्ति अनेक रूहानी रंग ॾेखारींदी।
त हाणे व्यर्थ संकल्पनि जी विस्तार खे समेटे करे सार रूप में स्थित थियणो। अगरि तव्हां चाहींदा आहियो कि सर्व भटकदी हुई आत्माउनि खे ठिकानो मिली वञे, सभु सुख शांति ख़ुशी सां रहनि, त व्यर्थ संकल्पनि खे हाणे ख़तमु करो। मुख जी आवाज़ सां व्यर्थ खे समेटे करे समृत स्वरूप अर्थात सार स्वरूप में लाहिणो आहे। त इहा अंतर्मुखता आहे, ऐं जेतिरो असां अंतर्मुखी रहंदासीं ओतिरो आत्माउनि खे पंहिंजो सही ठिकानो मिलंदो। ये साइलेंस जी शक्ति अनेक रूहानी रंगत ॾेखारींदी। साइलेंस जी शक्ति सां हर आत्मा जे मन जो आवाज़ एतिरो स्पष्ट सुनाई में ईंदो जीअं कोई सम्मुख ॻाल्हाए। जेतिरो असां बि व्यर्थ सां मुक्त थींदासीं, बाबा खे यादि कंदासीं, भले असां दृष्टि वृत्ति बि ॾियूं, दृष्टि वृत्ति बोल चाल वारा संबंध संपर्क बि करूं था, लेकिन हाणे असांजो लक्ष्य हुजिणो खपे जो कि दुनिया एॾी दुखी परेशान आहे, एॾी अशांत आहे, एॾो दिन प्रतिदिन पाप वधंदो थो वञे। अहिड़े समय में असां जेतिरो थी सघे व्यर्थ संकल्प सां मुक्त सदा बाप जी यादि समृत बोल द्वारा हिकु जॻह वेठे बि पूरी विश्व जी आत्माउनि खे सही ठिकानो, सही राह ॾेखारे सघूं। ये सेवा करो, है ना। स्लोगन आहे स्वभाव संस्कार संबंध संपर्क में लाइट रहण अर्थात फरिश्तो ठहण। पंहिंजे स्वभाव संस्कार संबंध संपर्क में, स्वभाव संस्कार संबंध संपर्क में असांखे लाइट रहणो, लाइट रहण ही फरिश्तो ठहणो। अव्यक्त इशारो सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। सच्चे दिल वारा सत्यवादी ॿार सत्यता जी महानता जे कारण सेकेंड में बिंदु ठही बिंदु स्वरूप बाप की याद करे सकते हैं। सच्चे दिल वारा सत्यवादी ॿार सत्यता जी महानता जे कारण सेकेंड में बिंदु ठही बिंदु बाप के याद करे सकते हैं। सच्चे दिल वारा सच्चे साहिब के राज़ी करण जे कारण बाप जी विशेष दुआउनि जे प्रति जे कारण बाबा चवनि था सच्चे दिल वारा साहिब के राज़ी करण जे कारण बाप जी विशेष दुआउनि जी प्राप्ति जे कारण समय प्रमाण दिमाग़ युक्ति युक्त यथार्थ कार्य स्वतः ही कंदो आहे। छोजी बाबा चवनि था छोजी उहे सच्ची दिलि वारा हूंदा आहिनि त बाबा उन्हनि ते राज़ी रहंदो आहे। हिन जे कारण बाप जी उन्हनि ते विशेष दुआयूं हूंदियूं आहिनि। दुआउनि जी प्राप्ति जे कारण समय प्रमाण दिमाग़ उन्हनि जो युक्ति युक्त यथार्थ कार्य स्वतः ई कंदो आहे। उन्हनि खे कुझु सोचणो बि न पवंदो आहे। उन्हनि जी बुद्धि युक्ति युक्त यथार्थ कार्य स्वतः ही करे छॾंदी आहे। छो जी बुद्धिवाननि जी बुद्धि बाप खे राज़ी कयो आहे न, त उन्हनि जी बुद्धि बि स्वतः ही यथार्थ कार्य कंदी आहे। उन्हनि खे कुझु बि संकल्प करणो न पवंदो आहे। त असांखे छा करिणो आहे, सचो। अॼु बाबा चई न मूंखे सचा ॿार ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। त जेतिरो असां सचो ठाहींदासीं ओतिरो सचाई सां असांखे बाबा जी यादि बि स्वतः ई ईंदी ऐं असांजी बुद्धि बि समय प्रमाण यथार्थ कार्य स्वतः ही कंदी। अच्छा, ओम शांति। अॼु 3 रविवार आहे, अंतर्राष्ट्रीय योग दिवस आहे। 3 रविवार 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 3 रवि
त हिन में असांखे छा संकल्प करिणो आहे? संगठित रूप में एकचित थी योग अभ्यास में सर्व आत्माउनि जे प्रति यही शुभ भावना रखो कि सर्व आत्माउनि जो कल्याण थिए। सर्व आत्माऊं सत्य मार्ग ते हली करे परमात्मा वर्षे जो अधिकार प्राप्त थिए सभिनि खे। मां बाप समान सर्व आत्माउनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वरदान ॾियण वारी आत्मा आहियां। मां आत्मा बाप समान सर्व आत्माउनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो वरदान ॾियण वारी आहियां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,